अजब ॾिठी सूं साहब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सूं पन ॿोड़े पातार में पहण तारी तूं जे राज़ी थिए तूं त मेरे आई मान ला। मोहतरम जनाब जस्टिस अमजद अली सहतो साहब, जनाब सैयद शरफुद्दीन शाह डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज, जनाब सफदर अली भुट्टो साहब प्रेसिडेंट हाई कोर्ट बार एसोसिएशन, जनाब सफदर अली गोरी साहब प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन लाड़काना, जनाब मोहम्मद सलीम मंगरियो प्रेसिडेंट सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन, मिस्टर अजहर हुसैन अब्बासी। सो जजन जी हाणे त तव्हां ॾिसंदव त सिंध में डिस्ट्रिक्ट जुडिशरी में यंग ब्लड आहे। सिविल जज खां वठी यू विल फाइंड 40 years या डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज हिकिड़ो नौजवान ब्लड आहे, नौजवान वकील आहियो। ऐं सम्झां थो त गॾियल कोशिशुनि सां मक़सदु कहिड़ो आहे? मक़सदु इहो आहे जेन्युइन स्टेक होल्डर आहे। जेकॾहिं कुझु बि का डिले थी थिए त वकील साहिब खां केस त कोई कोन खणी वेंदो, जज साहिब खे त पघार कोई न रोकींदो, पर उहे माण्हू जेके लिटिगेंट आहिनि सफ़र उहे था कनि। असांखे बेंच खे ऐं बार खे इहो ॾिसणु घुरिजे उहे जेन्युइन स्टेक होल्डर आहिनि उन्हनि जे स्टेक खे बि नज़रअंदाज़ त नथो करे सघे। जज साहिबनि जी परफॉर्मेंस जो त जज ऐं कामोरे में फ़र्क़ु आहे। जेकॾहिं जज चवनि त 1:30 बजे टाइम थियो हाणे घर वञूं त ईअं न आहे। हीउ हिकिड़ो कमिटमेंट वारो प्रोफेशन आहे। हीअ ख़ुदाई पेशो अदुल करण वारी ज़ात अलाह जी आहे, पर हीअ उहे पावर डेलीगेट थियनि था। ऐं जज जो एतिरो एंसरेबल बि आहे पंहिंजे ज़मीर जे आॾो बि, ख़ुदा जे आॾो बि, छो जो उन वक़्तु कोई हिसाब किताब जॾहिं थींदो हर माण्हूअ जो, ऐं जॾहिं मुंहिंजो बि थींदो त शायदि मूंखे पंहिंजे हिमालयनि जो जवाबु ॾियणो पवंदो, शायदि कोई कोन छॾाए सघंदो। इन जे करे जेकॾहिं जज साहिब इंसाफ़ जी फ़राहमी में कुझु एफर्ट्स वठनि था त उहो तव्हां ते अहसान कोन था कनि, उहो उन्हनि जो फ़र्ज़ु आहे, उहो उन्हनि जो ड्यूटी आहे।